यार सिंधी, आखिर छो अव्हांखे मुल्क जी तरक़ी ॾुखी थी लॻे? हर वॾे प्रोजेक्ट जी मुखालफ़त कयो था, न डैम ठाहिण था ॾियो, न ज़ुल्फ़कार हर कोई कई अव्हां जा सवाल, हाणे बहरिया टाउन सां बि दुश्मनी। वाह दा वाह, ही तरक़ी आहे। तरक़ी वारा लक्षण हुजनि हा न त हेठिएं तबिके खे खणी मथे अचनि हा। अमीर तबिके खे क़ाबिज़ करे ग़रीबनि खे ज़लील करण सां तरक़ी नाहे थींदी। ज़ुल्फ़कार आबाद खे छॾियो, थर कोयल सां थरी माण्हुनि केतिरी तरक़ी कई आहे, इहो उन्हनि खां पुछो त सही। अञा त शुरूआत आहे, वक़्तु गुज़रण जो, पोइ ख़बर पवंदी त असां तरक़ी कई या बर्बादी कंदी। बहरिया टाउन सिंध सां कहिड़ो हशर कयो, लिकल कुझु बि नाहे। टके जे मोल असांजी धरती खे नीलाम कयो वियो, असांजा क़दीम ॻोठ तबाह करे माण्हुनि खे बेघर कयो वियो। इहा तरक़ी आहे? यार ॻाल्हि ॿुध, ज़मीन मलक रियाज़ ख़रीद कई आहे, हाणे उहो उन ज़मीन जो मालिक आहे। पोइ उन ज़मीन जा जेके ॻोठ हूंदा उन्हनि खे ख़ाली कराइण बि इन जो हक़ आहे, छो त हू ज़मीन जो मालिक आहे। हा दा, असांजी ज़मीन जो मालिक मलक रियाज़ आहे। सजन खां आबाद क़दीम ॻोठनि जो मालिक मलक रियाज़ आहे। असांजे लुड़कनि, एहसासनि ऐं जज़्बातनि जो मालिक मलक रियाज़ आहे। असांजे अबनि ॾाॾनि जी क़बरनि ऐं मिज़ारनि जो मालिक मलक रियाज़ आहे। नंढपुण जी यादनि जो मालिक मलक रियाज़ आहे। जवानी जे जज़्बनि जो मालिक मलक रियाज़ आहे। असीं लानत विझूं था अहिड़ी मालिकी ते जेका ग़रीबनि जी मिल्कियत ते अमीरनि खे ऐश कराए। सिंध जे अबोज माण्हुनि सां ही सओं सिधो फ्रॉड आहे, जंहिंमें न सिर्फ़ मलक रियाज़ बल्कि असांजा 50 हथ बि शामिल आहिनि। कीअं असांखे बेवकूफ़ बणायो थो वञे। अॼु थोरो इन ते नज़र विझूं था। 2557 मुरबा किलोमीटर ते फैलियल मलीर ज़िलो कराची जो सभ खां वॾो ज़िलो आहे। सिंध में सभ खां वॾा फ्रॉड बि इन ज़िले में कया विया, छो त हिन ज़िले जो घणो हिसो ज़राइत, जंगली जीवत, जबल ऐं क़दीम ॻोठनि ते मुश्तमिल आहे। सूबे जी तमाम ज़मीन जी मिल्कियत बोर्ड ऑफ रेवेन्यू वटि हूंदी आहे। ही वाहिद इदारो आहे जेको माण्हुनि, तंज़ीमनि, ॿियनि इदारनि या बिल्डर्स जी कराची डेवलपमेंट अथॉरिटी, डिफेंस हाउसिंग अथॉरिटी या MDA खे ज़मीनूं अलाट करण जो हक़ रखे थो। 2014 ऐं 15 दौरान MDA जो बुनियाद, जंहिंजो चेयरमैन वज़ीर बल्दियात शर्जील इनाम मेमन हो, इन करे विधो वियो त जी मलीर ज़िले में सिंध बोर्ड ऑफ रेवेन्यू जेकी ज़मीनूं अलाट कयूं आहिनि उन्हनि ते मुख़्तलिफ़ मनसूबा शुरू कया वञनि। MDA यानी मलीर डेवलपमेंट अथॉरिटी, जेका एक्ट 1993 तहत कम करे थी, जंहिं मुताबिक़ ही अलाट करदा ज़मीन खे कंहिं मख़सूस मक़सद लाइ निजी बिल्डर्स खे जारी नथी करे सघे। शायद तव्हांखे यादि हूंदो त 2012 में कराची बदअमनी केस दौरान सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान सिंध में कंहिं बि सरकारी ज़मीन जी अलाटमेंट, ट्रांसफर या लीज ते मुकम्मल पाबंदी लॻाए छॾी हुई। तंहिं हूंदे बि सिंध हुकूमत पंहिंजो कमु जारी रखियो। सभ खां पहिरीं 19 दिसंबर 2013 में MDA एक्ट 1993 में तरमीम कई वई, जी MDA ज़मीननि जी अलाटमेंट ख़ुदि करे सघे, छो त सुप्रीम कोर्ट जे हुकम खां पोइ सिंध बोर्ड ऑफ रेवेन्यू लाइ ही कमु करणु नामुमकिन हो। बहरहाल कुझु ॾींहनि खां पोइ 26 दिसंबर 2013 में हिकु नोटिफिकेशन जारी कयो वियो, जंहिंमें ही ॼाणायो वियो त मलीर ज़िले जे 43 दहनि जी फिज़िकली सर्वे कई वेंदी, रोडनि जे नेटवर्क ऐं तरक़ी लाइ ख़ुसूसी कम कया वेंदा। 2013 में ई मलीर मॉडल कॉलोनी जोखियो ॻोठ में हिकु ऑफिस क़ाइमु कई वई, जंहिंमें सोहेल मेमन, साजिद जोखियो, रुकन सूबाई असेंबली पीपल्स पार्टी, मोहम्मद अली शाह शामिल हुआ। इन्हनि खे इहो टास्क ॾिनो वियो त मलीर ज़िले में निजी ऐं सरकारी ज़मीनूं हासिल कनि ऐं बाद में उन्हनि ज़मीननि खे बहरिया टाउन जी तामीर लाइ कमु आणनि हो। हितां खां हराम पायनि जो आगाज़ थिए थो। कॉलोनाइज़ेशन एक्ट खे रद्दी जी टोकरी में उछलाए पंहिंजे मफ़ादनि खे पूरो कयो वियो। ज़हननि जी चालाकी त ॾिसो, 2006 में औरंगी पायलट प्रोजेक्ट में मलीर जे तमाम ॻोठनि खे रेगुलराइज़ कयो पियो वियो, जंहिंजे मुताबिक़ उन्हनि ॻोठनि खे मालिकी जा हक़ हासिल पे थिया। औरंगी पायलट प्रोजेक्ट जी टीम 2006 खां 2013 ताईं 1131 ॻोठनि जा दस्तावेज़ मुकम्मल करे वरिता, जंहिंमें 817 ॻोठ सिर्फ़ गदाब जा हुआ, जिते बहरिया टाउन जी तामीर जो आगाज़ थियो ऐं अॼु बि उते ॻोठनि खे ढाहियो पियो वञे। औरंगी पायलट प्रोजेक्ट जी डायरेक्टर परवीन रहमान जे क़त्ल खां पोइ ॻोठनि जी रजिस्ट्रेशन वारो अमल रुकिजी वियो, जंहिंजो फ़ाइदो अॼु बहरिया टाउन वठे पियो। जेकॾहिं अॼु बि औरंगी पायलट प्रोजेक्ट खे मुकम्मल कयो वञे त बहरिया टाउन जो बुनियादी गैर कानूनी साबित थींदो। छा मलक रियाज़ वटि एतिरो दिमाग़ ऐं पावर आहे जो हिते जे तरक़ियाती कमनि जी आड़ में ज़मीननि जा रिकॉर्ड जांच करे सघे, सालनि खां हलंदड़ ॻोठनि जी रजिस्ट्रेशन रुकाए सघे, सुप्रीम कोर्ट जे हुकम खां पोइ बि इन अमल खे जारी रखी सघे, MDA एक्ट 1993 में तरमीम करे सघे? न, बिल्कुलु न। ही कम तेसिताईं नथा थी सघनि जेसिताईं सिंध हुकूमत ख़ुदि नथी करे। इहो त सही आहे, पर यार इन्हनि ॻाल्हियुनि मां हाणे कहिड़ो फ़ाइदो? जेको थियणो हो सो त थी वियो न। छा मतिलबु जेको थियणो हो सो थी वियो? सफ़र अञा जारी आहे। जिन ॻोठाणनि जा घर ढाहे उन्हनि खे रोडनि ते रहण ते मजबूर कयो वियो, उन्हनि जी ज़िंदगी जो हर ॾींहुं अॼु बि अज़ाब में गुज़रे पियो। जिन जे अबनि ॾाॾनि जी क़बरनि मथां बाथरूम ठाहिया विया, उन्हनि जूं दिलियूं अॼु बि पार कढी रुअनि पियूं। सिज जी तपश हेठि टहिकंदड़ मासूम ॿारनि जा उगाड़ा जिस्म अॼु बि बददुआनि ज़रिए पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि था। असांजी ज़मीननि ते असांजा लाश रखी अमीरनि जे महलनि जा बुनियाद रखिया विया। असांजूं हसरतूं, असांजूं उमीदूं इन्हनि लाइ कुझु बि न आहिनि, छो त हिते दौलत जे नशे में धुत
सरमाएदार हलंदो आहे। दर्दनि जी पीड़ा में घारींदड़ ज़िंदगी जा सवाल अक्सर असांजे वजूदनि खां ही पुछनि था त ॾोह ॿुधायो गुरबत जो, हिन मज़लूमियत लाचारी जो। छा असां हिते पैदा थी को गुनाह कयो आहे जो असांजी धरती असां लाइ अज़ाब बणी आहे? ऐं जवाब में असां बेवसी जे बयाननि सां पंहिंजी बुज़दिली लिकाइण जी कोशिश कयूं था। असांजे वोटनि सां असांजा नुमाइंदा असां जाई आका बणिजी असां ते ज़ुल्म कनि था। सिंध जे कंहिं बि क़ब्रिस्तान में हलिया वञो, क़ब्रूं रोई पंहिंजी कहानी ॿुधाइनि थियूं। इन्हनि जो रूअण हक़ ते आहे, छो त क़ब्रनि में सुतल हर शख़्स जो क़त्ल थियो आहे। कंहिंखे बुख क़त्ल कयो त कंहिंखे लाचारी, कंहिंखे ज़ुल्म क़त्ल कयो त कंहिंखे कानून मारियो। इश्क जूं रस्मूं जनाज़नि सां भेटियूं हा त हिते कफ़न बि कारा मिलनि हा। सुखनि जी सुरहाण कॾहिं महसूस ई नाहे कई। ॾुख ईअं पालियूं था जहिड़ी औलाद हुजे। चंद माण्हुनि जी ख़ुशी जे करे ग़रीबनि मथां ज़ुल्म जी बाहि बारी वञे थी। अहसासनि खे सूली ते चाढ़े दर्दनि जूं दीवारूं सिंगारियूं वञनि थियूं। यादि रखो त ही सरमाएदारी उसूल आहे त ग़रीब खे ग़रीब रखो, छो त जेकॾहिं ग़रीब अमीर थी वियो त अमीर अमीर न रहंदो। इन्ही उसूलनि जी पोइवारी कंदे हिते खरबों रुपया ख़ैरात में त ॾिना विया, पर रोज़गार लाइ वसीला पैदा न कया विया। माण्हुनि खे अबोझ रखी पिनण ते मजबूर करणु इन्हनि जो असल मक़सदु आहे। जी क़ौम लाचारी में इन्हनि जी मोहताज रहे ऐं पेर चुमी इन्हनि जी गुलामी कंदी रहे। इन्हनि चालाकी सां अहिड़ो निज़ाम ॾिनो आहे जो माण्हू आज़ाद हूंदे बि इन्हनि जो गुलाम हूंदो आहे। हिते पीर वॾेरा मुर्शिद साईं सभु इन्हनि जी पैदावार आहे। हिक खां बाग़ी थियूं था त ॿिए खे भुल ॾियूं था। असां पंहिंजे वजूद खे गिरवी रखी हाणे बसि कर्ज़ लाहिण लाइ गुलामी जा सुर्ख भरे सुख जो साह खणूं था। ही निज़ाम ॾिसी सम्झी वञो त तव्हांजा बसि तव्हां ई आहियो। ही बयान, ही तकरीरूं सिर्फ़ ॿुधण लाइ आहिनि, ॾियण वारी सघ इन्हनि में मौजूदु ई नाहे। हिते जमहूरियत ऐं मार्शला में बसि एतिरो फ़र्क़ु आहे त जमहूरियत में ज़ालिम तव्हां पाण चूंडियो था ऐं मार्शला में बिना चूंड जे अचनि था। गमन जी रफ़्तार उहा ई रहे थी, बसि ॾियण वारनि जा उहिदा तब्दील थियनि था। हिते मख़सूस ख़ानदान हुक्मरानी कनि था, मफ़ादनि ख़ातिर अवाम जो रत पीअनि था। लाश खणण, वरसियूं मल्हाइण खां अलावा असां कुझु ॾिठो ई न आहे, छो त असीं सम्झूं था त असांजो मुक़दर इन्हनि ज़ालिमनि जे हथ में आहे। दुनिया जदीद ज़माने में रहे पई ऐं असां अॼु बि 18वीं सदी जी नज़रियाती जंग विढ़ूं पिया। इन अफ़रा तफ़री में असांजा ज़हन एतिरा त गर्क थी चुका आहिनि जो असांखे सही ग़लति जी सुञाणप में बि माण्हुनि जा रवैया ॾिसणा था पवनि। असांजी तारीख़ असांखे बार बार यादि ॾियारे थी त पंजनि जी गद्दारी खां बचो, ऐं असां बार बार इहो ई जवाब ॾियूं था त असांजी क़िस्मत असांजे मुर्शिदनि या हुक्मराननि खां पुछो। हमेशा असांजे मथां थींदड़ ज़ुल्म में साथारी असांजा पंजा रहिया, पर पोइ बि बग़ावत बजाए ख़ामोशी में ज़िंदगी जा सफ़र रहिया। असांजा मक़सद ताबूदनि में बंद आहिनि, असांजा ख्वाब ज़िंदान में कैद आहिनि। असांजो जीअण समाज ते बोझ आहे। असांजा सवाल इन्हनि अॻियां ॾोह आहिनि। हर दौर जी कहानी असांखे ज़ुल्म ई ॿुधाए थी। आख़िर छो हमेशा असांजी क़िस्मत असांखां रुठली रहे थी? पंजनि घरनि ते धारियुनि जा ज़ुल्म न अचनि त कुझु सवाल पंहिंजी गैरत ते बि अचनि था। मुख़्तलिफ़ रंगनि में झंडा खणण खां बहितर आहे हिकिड़ो ई झंडो खणी उन में इत्तिहाद जो रंग भरियूं। क़ौम खे मुख़्तलिफ़ नज़रिया ॾियण बजाए पंहिंजे पेरनि ते बीहारे मुक़ाबिलो करण जी सघ पैदा कयूं, छो त यज़ीदनि जी खोट असां वटि न आहे। हिक जो ख़ात्मो ॿिए जी आमद आहे। एहतिजाज क़बूल नाहिनि त बग़ावत कयो, अमल जो जवाब रद्द अमल सां ॾियो। सबर जी सुती घणी पीती, हर कंहिंखे पे महिमान सॼियो। इन शराफ़त जा रंग ॾिसी धारियुनि खे पे वज मिलियो। यादि रखो त ज़ालिम जो साथ ॾियण गैरत जी दात न आहे। जेको ज़ुल्म ते ख़ामोश रहे उहो इंसान न आहे। इंसानियत सां दुश्मनी असांजी रवायत न आहे, पर जे पंहिंजी धरती ते पंहिंजा नस्ल चाहियो था त अहिड़ी बग़ावत तव्हां ते फ़र्ज़ आहे।